हिन वक़्तु आउं मौजूदु आहियां पंहिंजे स्कूल गुल मोहम्मद राहो ते। अॼु मुंहिंजे स्टूडेंट करीम ॾिनूदल क़ुरान पाक पूरो कयो आहे। उन जी ख़ुशीअ में असां पंहिंजे स्कूल ते नंढड़े ॿारनि जी हौसला अफ़ज़ाई जे लाइ, नंढड़े करीम ॾिने जे हौसला अफ़ज़ाई जे लाइ असां हिकिड़ी नंढड़ी सी सेलिब्रेशन रखी। इन सां थींदो छा त ॿारड़ा दिलि लॻाए पढ़ंदा ऐं उन्हनि में हिकिड़ो इहो उत्साह पैदा थींदो, उन्हनि में इहो शौक़ु पैदा थींदो त असां बि क़ुरान पाक पूरो कयूं। ऐं जॾहिं बि मुंहिंजो ॿार स्कूल में क़ुरान पाक पूरो कंदा आहिनि त उन्हनि जे लाइ असां हिकिड़ी नंढड़ी सेलिब्रेशन रखंदा आहियूं। ऐं छा आहे त इन सां इहो थींदो आहे त ॿारनि जी हौसला अफ़ज़ाई थींदी आहे ऐं बाक़ी जेके ॿार आहिनि क़ुरान पाक पढ़नि था, तमामु घणा ॿार दिलचस्पीअ सां पढ़नि था। अलाह जो शुक्र आहे मुंहिंजे स्कूल में। पर अगरि कोई ॿार नथा बि पढ़नि त जॾहिं हिन क़िस्म जी सेलिब्रेशन ॾिसनि था ॿारड़ा त छा थो थिए त उन्हनि में मतिलबु कि इहो रुझान वधे थो त असां बि क़ुरान पाक पूरो कयूं, असां बि महिनत करे पढ़ूं। त असांजे लाइ बि का अहिड़ी नंढी वॾी सेलिब्रेशन रखी वेंदी स्कूल में त ही उहे यादगार लम्हा आहिनि हर हिकु ॿार जे लाइ। त जॾहिं बि कंहिं ॿार खे का बि स्कूल में हौसला अफ़ज़ाई जे लाइ, उनखे ख़ुशि करण जे लाइ का बि नंढी वॾी तक़रीब थींदी आहे त छा थींदो आहे त उहा उन्हनि ॿार खे हमेशह पंहिंजी लाइफ में यादि रहंदी। सो आउं चाहींदी आहियां त मुंहिंजे स्कूल में ॿारनि जी जेके नंढियूं नंढियूं ख़ुशियूं आहिनि उन्हनि खे यादगार बणायो वञे, उन्हनि खे यादगार बणायो वञे। जॾहिं हू वॾा थींदा त उन्हनि खे इहा शइ यादि रहंदी त असांजे स्कूल में असांजे उस्ताद असांजी ख़ुशीअ जे ख़ातिर जेको बि कुझु कयो हुयो त हू पूरी लाइफ हिन शइ खे यादि रखंदा। ऐं इन सां मूंखे पाण खे बि दिलि खे ख़ुशी थींदी आहे, मूंखे बि सुकून मिलंदो आहे ख़ुशियूं विरहाए करे। ऐं जेका हिन वक़्तु आउं मौजूदु आहियां पंहिंजे स्कूल गुल मोहम्मद राहो ते। अॼु मुंहिंजे स्टूडेंट करीम ॾिनूदल क़ुरान पाक पूरो कयो आहे। उन जी ख़ुशीअ में असां पंहिंजे स्कूल ते नंढड़े ॿारनि जी हौसला अफ़ज़ाई जे लाइ, नंढड़े करीम ॾिने जे हौसला अफ़ज़ाई जे लाइ असां हिकिड़ी नंढड़ी सी सेलिब्रेशन रखी। इन सां थींदो छा त ॿारड़ा दिलि लॻाए पढ़ंदा ऐं उन्हनि में हिकिड़ो इहो उत्साह पैदा थींदो, उन्हनि में इहो शौक़ु पैदा थींदो त असां बि क़ुरान पाक पूरो कयूं। ऐं जॾहिं बि मुंहिंजो ॿार स्कूल में क़ुरान पाक पूरो कंदा आहिनि त उन्हनि जे लाइ असां हिकिड़ी नंढड़ी सेलिब्रेशन रखंदा आहियूं। ऐं छा आहे त